नाज़रीन, पखो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिकु भेरो ॿीहर बरसाति जो वसकारो शुरू थी वियो आहे। मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो। मुसलसिल बरसाति सबबि पाणी ॿोॾि वारी सूरत हाल अख़्तियार करे छॾी आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल जब्बार। जी अब्दुल जब्बार, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो रहां। सॼे मुल्क जीअं पखो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मानसून जे बरसातुनि तबाही मचाए छॾी। हेठाई वारे इलाइक़नि में बरसाति जे पाणी ॿोॾि वारी सूरत हाल अख़्तियार करे छॾी। केतिरा ई कचा ऐं कखां घर ड्रही पट थी पिया। मिसकिन मारू अड़ा खुलियल आसमान हेठि अची विया, जॾहिं चूंडल निमाईंदा ख़रगोश वारी निंड में सुतल। पाणी घरनि में दाख़िल जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां पाणी निकाल करण लाइ को बंदोबस्तु न कयो वियो आहे। शहरनि सां मिलाईंदड़ रस्ता बि पाणी हेठि अची विया। बिजली बंदि, कारोबार तबिको सख़्तु ॻणतियुनि में मुब्तला थी विया। वसकारे सबबि सवें एकड़नि ते पोखियल लखनि रुपयनि जो सारियालो फ़सुलु पाणी जी लपेट में। हेठाई वारे इलाइक़नि में बरसाति जे पाणी ॿोॾि वारी सूरत हाल अख़्तियार करे छॾी, जॾहिं त बरसाति में सभ खां वधीक मुतासिर थींदड़ हारी मज़दूर तबिके जे कंहिं बि सार न लधी। यूसी खैरपुर जूसे जे समेत तालुके सॼे खे आफ़त ज़दा क़रार ॾिनो वियो। डिप्टी कमिश्नर कंबर शदादकोट जावेद नबी खोसो ऐं चूंडल नुमाइंदनि खे अपील थी कजे त सॼे तालुके जी वार करे मुतासिरनि जी का मदद कई वञे। जी।